الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. رب زدني علما. الحمد لله الذي خلق الإنسان من ماء مهين وأسبغ عليه نعمه ظاهرة وباطنة، والصلاة والسلام على من أرسل بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد أرسلنا إلى أمم من قبلك فأخذناهم بالبأساء والضراء لعلهم يتضرعون. فلولا إذ جاءهم باسنا تضرعوا ولكن قست قلوبهم وزين لهم الشيطان ما كانوا يعملون. فلما نسوا ما ذكروا به فتحنا عليهم أبواب كل شيء حتى إذا فرحوا بما أوتوا أخذناهم بغتة فإذا هم مبلسون. فقطع دابر القوم الذين ظلموا والحمد لله رب العالمين. وقال تعالى في مقام آخر: الذين آمنوا ولم يلبسوا إيمانهم بظلم أولئك لهم الأمن وهم مهتدون. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. اللهم صل على محمد كما تحب وترضى له. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك على الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات، إنك على كل شيء قدير. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد.
अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सामीन किराम, हाज़रीन मजलिस, अल्लाह रब्बुल आलमीन जा करोड़े करम जंहिं असां जे मथों नेमतुनि जी बारिश वसाई, बे इंतिहा नेमतूं फरमायूं। अल्लाह पाक खां दुआ है, अल्लाह पाक असां खे कयल नेमतुनि जी क़दुरदानी शुक्रानो नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला असां खे सॼण खे, सॼी उम्मत खे नाशुक्री ऐं बेक़दरीअ खां महफ़ूज़ फरमाए। कुरान पाक सरासर हिदायत आहे, हुदल लिन्नास, पूरी इंसान जे लाइ हिदायत आहे। हुदल लिल मोमिनीन, हुदल लिल मुत्तक़ीन, यानी पूरी इंसान जे लाइ हिदायत आहे। गैर खे ईमान जे दायरे में आणण जे लाइ, दावत जे लाइ, दलीलनि ऐं बुरहाननि जे लाइ क़ुरान काफ़ी आहे। सम्झाणीअ जे लाइ क़ुरान काफ़ी आहे। त पोइ मोमिननि मुतक़ीन जे लाइ त बि तरीक़े औला हिदायत आहे। हिदायत जे मथां ॼमी रहण जो रस्तो क़ुरान ॿुधायो आहे। मुतक़ीन खे मुतक़ी बणाए ऐं बणिजी करे रहण, मरंदे घड़ीअ ताईं पको मुस्लिम, पको मोमिन बणाइण, इन जे लाइ क़ुरान पाक बि हिदायत आहे। शर्त इहो आहे त अल्लाह पाक जे ॾसियल हिदायत वारे फार्मूले जे मथां अमल कयूं। क़ुरान पाक जी पूरी हिस्ट्री, क़ुरान पाक जा 30 पारा, क़ुरान पाक जा 100 रुकू, 1000 आयतूं, लखें उरूफ़ इहो वाज़िह करे रहिया आहिनि जिन अल्लाह पाक जे तरफ़ खां अता कयल हिदायत वारे फार्मूले ते हलिया, उहो कामयाब विया। फ़इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदा फ़मन तबिअ हुदाय फ़ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। उहे मंज़िलूं माणे विया, तारीख़ जा वरक़ उथलायो, क़ुरान पाक वाक़ियात खे बयान थो करे। अबुल अंबिया, अबुल बशर, सैयदना आदम अलैहिस्सलाम खां वठी करे इंसान जी तारीख़ शुरू थी थिए। इंतज़ामात अॻु थियल हुया अञा, पर उन खां बाद नबीअनि पंहिंजे पंहिंजे क़ौमुनि खे हिदायत जो नुस्ख़ो ॾिनो, हिदायत जो फार्मूलो ॿुधायो। हिदायत छा आहे? जन्नत ताईं पहुचण जो रस्तो। जन्नत छा आहे? टेंशन फ्री ज़िंदगी, हयात तय्यब, पाकीज़ा ज़िंदगी, सुकून वारी जाइ, कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि तरह सां ख़तरो ऐं परेशानी, न माज़ीअ ते गम, न आईंदह जो को डपु, इन जो नालो जन्नत आहे। अल्लाह पाक फरमाए थो त उन जा नमूना कॾहिं कॾहिं दुनिया जे एतबार सां दुनिया में बि मां ॾेखारींदो आहियां, दुनिया में बि पाकीज़ ज़िंदगी ॾींदो आहियां, पर दुनिया में सभु शइ जन्नत बणिजी वञे, छो त दुनिया हिकु नंढिड़ो थांव आहे, उहा कैपेसिटी दुनिया में कोन्हे त जन्नत वारियूं जेके असुलु नेमतूं दुनिया में मापनि,
उन सुकून जी जेका जन्नत में हूंदो उहो 100 सैकड़ो हिते अची वञे, उन दुनिया उन जे लाइ मापो ई न आहे। उन जूं झलकियूं, उन जा नमूना, उन जूं ख़ुशबूयात अल्लाह ताला दुनिया में ॾिए थो मोमिननि खे ऐं सुकून उहो अता करे थो। अल्लाह पाक असां मां खे बि सुकून वारी, टेंशन फ्री ज़िंदगी, रज़ा वारी ज़िंदगी, मामून, ख़तरात खां, अल्लाह जे नाराज़बे खां मामून, अमुन वारी ज़िंदगी अल्लाह पाक नसीब करे। इनफिरादी भी, इज्तिमाई भी। इज्तिमाई फैमिली ज़िंदगी में भी अल्लाह पाक अमुन अता फ़रमाए, कम्यूनिटी में भी अल्लाह पाक अमुन अता फ़रमाए। अमुन छा खां? हर क़िस्म के ख़तरात खां, अंदरूनी ख़तरात, परेशानियों घरेलू, पाड़े ऐं कम्यूनिटी जूं परेशानियूं जहिड़े भी तरह जूं हुजनि उन्हनि खां अमुन, जहिड़ा भी ख़तरात हुजनि उन्हनि खां अमुन, शहरी अमुन। छाकां हर तरह जी ख़तरात ऐं परेशानियुनि खां, अल्लाह जे पकड़ ऐं गुस्से ऐं गज़ब खां अमुन, मुल्कनि जे अंदरि अमुन, माना मुल्कनि जे अंदरि हर क़िस्म जे परेशानीअ खां महफूज़, सुकून ऐं सुकून, अल्लाह जे गज़ब ऐं नाराज़बे खां अमुन, इहा हक़ीक़ी ज़िंदगी आहे। इहो कॾहिं मिलंदो? जॾहिं अल्लाह जे ॿुधायल तरीक़े ते, फार्मूले ते, नुस्खे ते हलबो त उनखे अमुन मिलंदो। जीअं हिकिड़ी आम तौर ते के भी इदारे जे अंदर भी पॉलिसियूं हूंदियूं आहिनि, सुख हूंदा आहिनि, सहूलियतूं हूंदियूं आहिनि, उनखे मिलंदियूं आहिनि जेको उन जे फार्मूले खे, इदारे जे दस्तूर के, इदारे जे ज़ाबितनि ऐं आइन के क़बूल करे एंट्री थींदो आहे, दाख़िला वठंदो आहे ऐं शराइत खे फॉलो कंदो आहे। हाँ, उनखे उहो सेफ्टियूं, उहो सहूलियतूं, उहो सुख, सभु फ़ाइदा मिलंदा। जेको कंहिं बि नंढड़े हिकिड़े इदारे जे कानूननि ऐं ज़ाबितनि खे ऐं दस्तूर ऐं उनखे फॉलो नथो करे, उनखे क़बूल नथो करे, उन सां बग़ावत थो करे, यकीनी ॻाल्हि आहे उनखे उहे सुख न मिलंदा, उनखे सुकून न मिलंदो, उन जे लाइ गारंटी बि न आहे। इन वॾे खां वॾो इदारो हुजे, मुल्क हुजे, मुल्क जो हिकु दस्तूर, हिकु आइन आहे, उनजी बि सपोर्ट, कानूनी सेफ्टी उनखे मिलंदी जेको आइन दस्तूर जी वफ़ा करे उन ते हले, न कि उनखे जेको अमन सां, आइन सां, दस्तूर सां, कानून सां खेॾे, उनखे अमुन न आहे। इन जे करे अल्लाह पाक इन्हनि आयात ॿुधायो आहे त तारीख़ गवाह आहे, जिन अमुन जो रस्तो वरितो आहे उन्हनि खे अमुन मिलियो, पोइ चाहे थोरा ई छो न कणा हुया। अक्सरियत अमुन जे रस्ते खे ठुकरायो, बग़ावत ते लही आया, उनखे ज़िल्लत, पोइ भली अल्लाह ईअं न ॾिठो त इनखे हुकूमत आहे, हीअ वॾो पहलवान आहे, हीअ वॾो बादशाह आहे, हीअ वॾी ताक़तवर क़ौम आहे, अल्लाह जे आइन ऐं कानून सां बाग़ी बि थिया, नबियनि जे जेको तरीक़े सां बग़ावत बि कयूं, उहे तबाह थी विया। भली केॾियूं बि ताक़तूं छो न हुयूं, अल्लाह जा ॾाढो ज़ीरो आहिनि, दुनिया भली उनखे हीरो चवे, पर अल्लाह जे कानून सां बाग़ी बणिबा, अल्लाह जे अमुन जे ॿुधायल फार्मूले ते न हलंदा, उनखे अमुन न मिलंदो। छाकाणि अमुन? दुनिया जे रुसवाइनि खां बि अमुन न मिलंदो, ख़ुदा जे गज़ब खां बि अमुन न मिलंदो। इहा हिकिड़ी तय ॻाल्हि आहे। इन जे करे अल्लाह तबारक व तआला क़ुरान में हिस्ट्री बैन कई, बाने खे अल्लाह ताला ॿिनि तरीक़नि सां आज़माईंदो आहे। उन जा मिसाल क़ुरान भरिया पिया आहिनि। आज़माइश में हर इंसान आहे। अहसिबन्नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। ईमान आणे अल्लाह ते
मुसलमान थे मोमिन थे नज़रियो इस्लामी बणाईंदो त इम्तिहान हुन ईंदुसि आज़माइश न ईंदी ईअं न थींदो। अल्लाह चए थो इहा का ॿियाई न आहे, इहो सिर्फ़ु तव्हां सां जेको आहे तरीक़ो न आहे, इहो तौरु तरीक़ो सभिनी क़ौमुनि सां थियो आहे। वलक़द फ़तन्न अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, अॻियनि खां बि थो छाजे लाइ फलयअलमन्न अल्लाहु अल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्न काज़िबीन, सचनि कूड़नि खे वाखो करण जे लाइ वाज़िह करण जे लाइ अल्लाह जे कानून सां अल्लाह जे जेको आहे ॿुधायल फार्मूले सां केरु गॾु आहिनि ऐं अल्लाह सां जे फार्मूले खां केरु थिड़ियल आहिनि। जेके अल्लाह जे ॿुधायल फार्मूले नुस्खे हिदायत वारे तरीक़े ते हलिया उहो पक्का मोमिन ऐं मुतक़ी आहिनि, हिदायत याफ़्ता आहिनि। जेके अल्लाह जे ॿुधायल फार्मूले ते न बीठा उहे ज़ालिम आहिनि, उहे ज़ालिम आहिनि। ज़ालिमनि जे लाइ अमन कोन्हे को ऐं पकनि मोमिननि अल्लाह जे हिदायतुनि ते अमल करण वारे अमन आहे। ॿ तरीक़नि सां अल्लाह पाक हर दौर में क़ौमुनि खे आज़मायो आहे, ॾुखियाई जे अंदाज़ में बि सुखियाई जे तरीक़े में बि। वलक़द अरसलना इला उममिन मिन क़ब्लिक फ़अख़ज़नाहुम बिलबअसाइ वज़र्राइ लअल्लहुम यतज़र्रऊन। अल्लाह पाक फरमाए तो असां अॻिन उम्मतुनि ॾे तोखां जेके उम्मतूं आयूं तोखां अॻु घणनि उम्मतुनि ना पैगम्बर मोकिलियासीं। फ़अख़ज़नाहुम बिलबअसा, उन्हनि ते जेका मार पई मोछड़ा लॻा उनखे जेको पकड़ थी उहो छाजे करे थी बिलबअसाइ वज़र्राइ, असां उन्हनि जी आज़माइश कईसीं, थोड़ी कन मरोड़ी कईसीं, उन्हनि खे चूंडियूं पातियूंसीं, पंहिंजे नाराज़ पेजियूं उन्हनि खे अज़ाब जो मज़ो चखायोसीं। कहिड़े नमूने सां बिलबअसाइ वज़र्राइ, सख़्तियूं ऐं तकलीफ़ुनि उन्हनि खे पकड़ियोसीं, हालात ॾुखिया अची विया, बीमारुनि वकोड़ियो, ॾुकर अची वियो, परेशानियुनि अची करे इंसान जे मथां हिक ॿिए में जेको आहे मथां कहर नाज़ुल थिया, हिक ॿिए जा जानी दुश्मन बणिजी पंहिंजो पंहिंजे सां विड़े थो। अल्लाह जो नारा गैरनि खे उन जे मथां मुसलत कयो वियो, तकलीफ़ूं ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हर तरफ़ सां। छाजे लाइ इनखे चूंडियूं पयूं, छाजे लाइ गिरफ़्त कईसीं, लअल्लहुम यतज़र्रऊन, मन उहे जेको आहे ज़ारी करनि अल्लाह जे आॾो मोटी अचनि। ॿियनि लफ़्ज़नि में चइबो आहे अल्लाह चए थो उनखे कन मरोड़ी कयूं था मन सुधरी पवनि। अल्लाह सुधरंदा कीअं, जॾहिं अल्लाह जे आॾो ज़ारी कंदा त सुधरण जे रस्ते ते अची वेंदा, तौबा ताइब थींदा। हिकु तरीक़ो आज़माइजो इहो। अल्लाह चए थो फलौला इज़ जाअहुम बासुना, फलौला इज़ जाअहुम बासुना, पोइ जंहिं महिल असांजो वटनि अज़ाब पहुतो क़ौमे नूह जे मथां, जॾहिं अज़ाब पहुतो अल्लाह चए थो फलौला तज़र्रऊ, पोइ छो न ज़ारी कयूं, इज़ जाअहुम बासुना, जॾहिं असांजी पकड़ ऐं अज़ाब ऐं मोछड़ा उन्हनि वटि पहुता। क़ौमे नूह 80 माण्हुनि खां सवाइ जेको बाक़ी सभिनी लापरवाही कई, अल्लाह जे आॾो ज़ारी करण खां परे भॻा, दुनिया जा सभु असबाब इख़्तियार कयूं पर ख़ुदा जे गज़ब खां बची न सघिया। एसि ताईं जो नूह अलैहिस्सलाम जो पुट बि न बचियो हिकिड़ो, बजाए हिन जे अज़ाब जे अचण जे करे मोछड़ा काइनि, हर तरफ़ मुशक़तूं तकलीफ़ूं अज़ाबनि में गिरफ़्त, वो सुधरनि लेकिन सुधरण खां जवाब वलाकिन कसत क़ुलूबुहुम, वलाकिन कसत क़ुलूबुहुम, जॾहिं सुधरण जो रस्तो इंसान न इख़्तियार कंदो आहे, आज़ारीअ जो रस्तो इख़्तियार न कंदो आहे, अल्लाह चए थो उन्हनि जूं दिलियूं कटिजी वेंदियूं। जॾहिं उन्हनि जूं दिलियूं सख़्तु थी वियूं, कंहिं बि हिदायत जी ख़ैर ख़्वाह जे ॻाल्हि खे वठण जे लाइ तयारु न आहिनि,
नासिह जे नसीहत के वठण जे लाइ तयारु न आहिनि, हमदर्द जे हमदर्दीअ खे सम्झण जे लाइ तयारु न आहिनि, मुहसिन जे अहसाननि खे सम्झण जे लाइ तयारु न आहिनि, मुरबीअ जी तरबियत खे जी परवाह करण जे लाइ तयारु न हुजनि। वलाकिन क़सत क़ुलूबुहुम, दिलियूं सख़्तु थी वयूं उन्हनि जूं, पोइ हथियूं मस्ती। वज़य्यन लहुमु शैतानु आमा मा कानू यामलून, जेके करतूत कंदा हुया, जेके ग़लति तरीक़ा इख़्तियार कंदा, शैतान उन्हनि खे ख़ुशनुमा करे पेश कंदो, उनखे सींगारे ॾींदो। वाह, तव्हांजो तरीक़ो सही आहे। क़ौम ज़लील ते पर अॻुवान रहबर ऐं रहनुमा उन तौर तरीक़े खे सॼण जे लाइ तयारु न। वज़य्यन लहुमु शैतान, ऐं जेकी कंदा हुया शैतान उन्हनि जे लाइ सींगारिया हुआ। महिल वाह जो कमु था कयो। जीअं नबियनि खे छा चयो, क़ौमुनि खे शैतान इहे सींगारे न छॾियो, जेको आहे हिन ग़रीबनि जे कॾ छो पवंदो। हे नबियनि जे तरीक़े उन्हनि जा जानशीन जो उलमा आहिनि, अॼु उन्हनि सां उहो रवियो इख़्तियार थो कयो वञे। नबियनि जा पोइ लॻ थोरा हुया ज़ाहिरी तौर ते, अक्सरियत जेको आहे न मञण वारनि जी, पर कामयाब हिदायत वारे रस्ते ते हलण वारा नबियनि जे कॾ लॻण वारा थिया। अक्सरियत मुखालिफ़ हुया, जिन हिदायत खे ठुकरायो अल्लाह चयो तो ज़लील थिया। शामी हुया बिगड़ी आया मोचड़ा तूं पंहिंजी ताक़तनि ते नाज़ कयूं, छा थींदो? ज़िदियत मची आहे, दिलियूं कटिजी पियूं, हिदायत जा रस्ता बंदि थी विया। कंहिंजी नसीहत वठण लाइ नबी था इलाज करनि। इन उरीदु इल्लल इस्लाह मस्तताअतु, इन उरीदु इल्लल इस्लाह मस्तताअतु, मुंहिंजो ॿियो को गर्ज़ कोन्हे, मां त तव्हांजे इस्लाह जी कोशिशि थो कयां, मुंहिंजे वस में आहे, मां इस्लाह कंदो रहंदुसि, तव्हांजे हालात खे बहितरी बणाइण जे लाइ नुस्ख़ा तरीक़ा फार्मूला ॾींदो रहंदुसि। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह, तव्हां ते थोरो कोन थो कयां, ही मुंहिंजी चाहब आहे, मुंहिंजी ज़िमेदारी अल्लाह ॾिनी आहे, मां तव्हांखे ख़ैर ख़्वाह जे राह ॿुधाईंदो रहंदुसि। करे नबी थो चए, अलैस मिनकुम रजुलुर रशीद, है क़ौमो तव्हांखे छा थी वियो आहे, तव्हां में को सुलझणो सम्झ वारो माण्हू ई कोन्हे। ही चइबो आहे न टबर ई निभागनि जो आहे, चवंदो न टबर ई न आलनि जो आहे, सॼो जो सॼो टोलो ई बेसोचूं सोचूं मसक थी वयूं आहिनि। अलैस मिनकुम रजुलुर रशीद, नबी तो पंहिंजे क़ौमनि खे चवी, क़ुरान हिस्ट्री हिन लाइ ॿुधाई आहे त हिन मसां इबरत पकड़ियो। ऐं अल्लाह जे नबी फरमाई, इहे जेके नबीअ ते हालात ऐं उलमा असांजो पोइ लॻनि सां ईंदियूं। अॼु असांजे मुल्क जो जेको अल्लाह जी वॾी नेमत आहे मुल्क, इन जे पोयों जेकॾहिं क़ुर्बानियूं आहिनि, ही मुल्क पाकिस्तान ईअं न मिलियो, इन जो पोयों 100 सालनि जी क़ुर्बानियूं, हज़ारे उलमा जी जेको आहे सिर कलम ऐं लाश जेको आहे क़ुर्बानियूं उन में आहिनि। सभ खां घणियूं क़ुर्बानियूं 50-50 हज़ार लाश जेको आहे 100 किलोमीटरनि ताईं वणनि में टंगियल हूंदा हुया, सभिनी जी हिकु आवाज़ हूंदो हुयो। बरे सग़ीर जी तारीख़ आहे, इशा जो उलमा छो जान ॾेई विया, न हटिया, हिन क़ुरान जी हिदायतुनि ते अमल करे, हक़ तो न हटिबो। चाहे मार छो न खाई वञूं, चाहे कप जी छो न वञूं, नबी ॿिनि आरे में ॿ टुकर थो थिए पर राह नथो छॾे। आज़माइश थियूं अचनि नबियनि ते, अल्लाह जो नबी जेको आहे ॾंदु शहीद थो कराए, नबियनि जे सरदार खून थो वहाए, लेकिन अल्लाह वारो ॾिसणु रस्तो नथो छॾे। इहे असांजे जे लाइ दर्स आहिनि। असांजे मुल्क जेको वॾी नेमत आहे, उनजो आईन आहे, जे सही अमल थिए त इस्लाम ते अमल थी वेंदो सॼो, छो त आईन जी पहिरीं सिट ते लिखियलु आहे, हिन मुल्क जो सभ खां वॾे खां वॾो सुप्रीम लॉ अल्लाह जो क़ुरान, ऐं हिन आईन में लिखियलु आहे त का बि कानून साज़ी क़ुरान सुन्नत जे ख़िलाफ़ न थींदी। ॿुधायो जिन ते अमल थिए त को ख़ुराफ़ात बेहई थींदी? हाणे ॿुधायो जॾहिं क़ुरान ऐं हदीस जे ख़िलाफ़ कानून साज़ियूं थियनि थियूं त धॼियूं उॾाइनि था, मुखालिफ़त करनि था नथा करनि। इहे शिकूं त इस्लाम थो सेखारे जेके असांजे आईन में आहिनि। अल्लाह चए बेहयाई हराम, फहाशी हराम।
उहो शइ जेकर असां इनफ़रादी कयूं त बि ज़ालिम, इज्तिमाही कयूं त बि ज़ालिम, आम माण्हू करे त बि ज़ालिम, सरदार करे त बि ज़ालिम, ॻोठनि वारो करे त बि ज़ालिम, अफ़सर करे त बि ज़ालिम, मुल्क जो हुक्मरान करे त बि ज़ालिम। अल्लाह खां कोई ॾाढो कोन्हे को। अल्लाह वॾियूं वॾियूं ताक़तुनि जा मिसाल ॾिना आहिनि, वॾियूं खर मस्तियूं, अॼु त हुन जे मुक़ाबले में कुझु न आहिनि। इहा अलॻि ॻाल्हि आहे, अॼु दौरु चेंज थी वियो आहे, टेक्नोलॉजी अची वई आहे, लेकिन हुन दौर जे हिसाब सां पाण खे रब सम्झण वारा बि अल्लाह जे हिन अमर जे आॾो ईअं लुड़ी विया जीअं कख लुड़ी वेंदा आहिनि। जंहिं झलकूं अॼु अमेरिका हिन में ॾिसो था कीअं मस्ती आहे। ये फरावानी, ये अल्लाह जूं नेमतूं, ये वधीक ख़तरनाक इम्तिहान आहे। हिकिड़ो इम्तिहान अल्लाह वठंदो आहे, सज़ा हालात ॾींदो आहे मुल्क जे मथां, इंसाननि जे मथां, घरनि जे मथां, इनफ़रादी ज़िंदगी जे मथां, त इंसान अल्लाह ॾे मोटी अचे आज़ारी करे। लअल्लहुम यतज़र्रऊन। ॿियो फलम्मा नसू मा ज़ुकिरू बिही फ़तहना अलैहिम अबवाब कुल्लि शै। ॿियो तरीक़ो आज़माइण जो इहो हूंदो आहे जॾहिं जो अल्लाह पाक फरमाए थो नसीहत उन्हनि खे ॾिनी वञे थी, जंहिं महिल नसीहत ॾिनी वञे त उनखे विसारे था वेहनि। जेका अल्लाह जी नसीहत ॿुधाई थी वञे, अदाब उनखे सबक़ु यादि थो कराए वञे, ग़लति था वञो, ग़लति था वञो। उस्ताद शागिर्द खे सम्झाए, क़ौम जो वॾो क़ौम खे थो सम्झाए, शहरनि जो वॾो जेको आहे ज़रियत खे थो सम्झाए, मुल्क जो हुक्मरान जेकॾहिं सम्झाए त नेमत आहे, उलमा क़ौमुनि खे सम्झाइनि था रूट ग़लति ते वञो था, पोइ रूट ग़लति ते वेंदा आहिनि, त बि अलाह हुनखे मोहलत ॾींदो आहे। जेके ग़लति रूट ते विञा नसीहत जी परवाह न कंदा आहिनि, अल्लाह छा थो चवे, अजीब ॻाल्हि आहे न, फ़तहना अलैहिम अबवाब कुल्लि शै। अल्लाह जे इम्तिहान जो तरीक़ो पंहिंजो आहे। जेको नसीहत करे थो उहो ज़ाहिरी परेशानीअ में नज़र ईंदो, तव्हांखे ज़ाहिरी जेका सोढ़ में नज़र ईंदो। जेको नसीहत खे ठुकराईंदो, क़ुरान जे अहकामनि खे ठुकराईंदो, ज़ाबितनि खे ठुकराईंदो, फ़तहना अलैहिम अबवाब कुल्लि शै। उन महिल असां जेको आहे ख़ुशीअ जा दरवाज़ा खोले छॾियासीं, उन्हनि जे मथां खोले छॾींदासीं। हर क़िस्म जूं राहतूं, अयाशूं, अशरतूं, पैसे जी फरावानी, असबाब जी फरावानी, माण्हू टॾंदा। जे ग़लति हुजां त अलाह जी नेमतूं मूंखे जो मौली सुञाओ न, अलाह तव्हां ख़ुशि हुजां, दुनिया जेको अलाह तव्हांखे छो न ॾियां, तव्हांखे छो ॾुखियो करियां। क़ुरान चए थो इहो मेयार न आहे कामयाबी नाकामीअ जो। अंबिया जी हिस्ट्री पढ़ियो, सहाबा जी हिस्ट्री पढ़ो, सालिहीन जी हिस्ट्री पढ़ो, उहा हिस्ट्री उलमा सुलह सां अचे थी पई। अल्लाह चए थो जॾहिं कंहिंखे मां नेमतूं ॾियां, उहो मुंहिंजे नेमतुनि खे विसारे छॾनि, नसीहत जी परवाह न करनि, हिदायतुनि जी परवाह न करनि, आईन में लिखियलु हुजे सुप्रीम ला अल्लाह जो कानून आहे उनजी परवाह न करनि, असबाबनि जी टिजोड़ियूं खुली वञनि, क़ौम मली मरे त मरे, हिसा अचनि था असांजे मुल्क में, क़ौम खे भरणा आहिनि, IMF को वठणा आहिनि, भरणो तव्हां असांखे आहे। अल्लाह चए थो हता इज़ा फरियूं, एॾो उनखे अल्लाह फरावानी ॾींदाऊं, फरावानी ॾींदाऊं, फरावानी ॾींदाऊं, हता इज़ा फरियूं बिमा ऊतू, जॾहिं मौजनि में हूंदा आहिनि, पोइ जेकी जॾहिं ॾिनोसीं उन्हनि खे, जॾहिं ख़ुशि थिया उन्हनि ते टॾंदा आहिनि, इतराते हैं, माना खून ते मची वेंदा आहिनि, मस्तीअ मची वेंदा आहिनि। अल्लाह चए थो हाणे मस्तीअ मौजनि में जॾहिं हूंदा आहिनि, न क़ुरान जी परवाह, न नसी जी परवाह, न ख़ैरख़्वाह जी परवाह, अल्लाह चए थो अख़ज़नाहुम बग़ता, उहा असां अचानक पकड़ींदा आहियूं, गिरफ़्त कंदा आहियूं। हीअ माण्हू कॾहिं कॾहिं इंसानु सोचींदो आहे काफ़िर खे, ॿिए खे, या गुनाहगारनि खे, बदमाशनि खे कॾहिं कॾहिं वॾी रियात मिलंदी आहे। अल्लाह चए थो इहा रियात इन्हनि जे रस्ते खे जाम करण जे लाइ, सख़्तु गिरफ़्त करण जे लाइ आहे, छॾे ॾिबो, इनजा फाइल ठहंदा, कानून ठहंदा, सभु शइ। इनखे जॾहिं गिरफ़्त ईंदी पोइ इनखे छॾण ऐं हमदर्दी वारो कोई न हूंदो। अख़ज़नाहुम बग़ता, पोइ उनखे पकड़ियोसीं असां, चए थो अचानक, कॾहिं फ़इज़ाहुम मुबलिसून, पोइ उन महिल नाव में थी पवंदो, उमेद जा सभु रस्ता बंदि। फ़क़ुतिअ दाबिरुल लज़ीन ज़लमू, अल्लाह पर फरमाए थो पोइ जिन ज़ुल्म कयो, माना आउज़ारी बि इख़्तियार न कयूं, अल्लाह जे दिल नेमतुनि जी शुक्रगुज़ारी न कयूं, नसीहत जी जेको परवाह न कई, ज़ुल्म कयूं, लापर मस्ती जो कंदा, जॾहिं अल्लाह जे कानून जी परवाह न कंदो हर गुनाह कंदा, पंहिंजे मथां, क़ौम जे मथां,
अरईअ जे मथां वॾेरा कंदा, ॿिया कंदा, जागीदार कंदा, सरमायादार कंदा, न अहल कंदा, जेको आहे हुकुमरान ज़ुल्म कंदा। अलाह चए थो पोइ अख़ज़नाहुम बग़ता, पोइ मां फ़ौरन पकड़ींदुमि। पोइ हौलियो छा बिगड़ींदो इंसान जो? फ़क़ुतिया दाबिरुल क़ौमिल लज़ीना ज़लमू, अल्लाह को पनाह घुरो उन ॾींहं खां। अल्लाह चए थो ज़ालिम क़ौम जी पाड़ पटी वई। हीअ आहे उन क़ौम जो अल्लाह तस्करो थो फ़रमाए। असां अवां जे लाइ नसीहत, जेकर असां अवां बि रज़ियासीं, पंहिंजा न ठीकु कयासीं, यकीनी ॻाल्हि आहे अल्लाह चए थो इन अज़ाब खां डिॼो तव्हां बि। वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह अज़ाब जेके चमाट ऐं कंहिंखे मार ॾेई चइबो अल्हम्दुलिल्लाह चइजे। अॻिलो चिड़ंदो माण्हू चवंदा ज़ालिम पंहिंजे अंजाम खे जॾहिं पुॼंदो आहे, अल्लाह जी फ़क़ुत माना अंजाम खे पहुतो, उन जी पाड़ पटिजी वञे जॾहिं ज़ालिम जी। अल्लाह चए थो हीअ शुक्र जी ॻाल्हि आहे ऐं इबरत जी बि ॻाल्हि आहे। इन ते शुक्र कजे अल्लाह ज़ालिम मां जान छॾाई। तॾहिं अल्लाह जे नबी जो ॾाढो जनाज़ो गुज़रियो। पाण फरमायो मुस्तरी न मुस्तराहो मिन, राहत हासिलु करण वारो आहे या इन खां राहत हासिलु कई थी वञे। साहबा पुछायो मल मुस्तरी वल मुस्तरा मिन, साईं छा आहे मुस्तरी छा आहे? पाण फरमाए जे नेकोकार आहे, दुनिया जी ॾुखनि सुखनि खां तकलीफ़ुनि खां राहत हासिलु करे अॻिते भलो थिए। मुस्तरामिन छा आहे? ज़ालिम माण्हू, जाबिर माण्हू, ॾींहं खे ॾंभिण वारो माण्हू, इहो जॾहिं वेंदो आहे, माण्हू शुक्राने जा नफ़ल पढ़ंदा, ज़ालिम मां जान छॾाए, माण्हू इन मां राहत हासिलु कई। सो दोस्तो, इहे दुनिया जे अंदरि इम्तिहान इलाही आहे। इन जे करे असां अवां बि इन्हनि शयुनि खे सम्झूं। हिन वक़्तु असांजे मुल्क जे मथां जेके हालात आहिनि इंतिहाई मुश्किल आहिनि। ॾिसो सॼे मुल्क जे अंदरि हिन वक़्तु छा थो हले, ॼण सॼे मुल्क में क्रिमिनल ऐं सॼे मुल्क में घटिया क़िस्म जा माण्हू उलमा आहिनि। अफ़सोस न आहे इन शइ ते। ऐं असां तारीख़ पाकिस्तान जी गवाह, 79 साल 78 साल हिन मुल्क जी उमिरि थी वई आहे। 79 साल छा इन मुल्क जे मथां हुकुमरान क़ाबिज़ केरु रहिया? मुल्क जो सत्यानाश कंहिं कयो? क़ुर्बानी में हज़ारे उलमा जो खून, माहिरुनि भेनरुनि लखनि मुस्लमाननि जूं क़ुर्बानियूं। 79 साल खां पोइ जेका क़ौम, जेको मुल्क पंहिंजे पटड़ीअ ते न अचे, छा कजे? अलाह खां डिॼे। आम बि माण्हू डिॼनि, आम इन बुनियाद ते डिॼनि त इहे असांजा करतूतनि शायदि असांखे इहे मिलनि था। असां पंहिंजा रवैया सुधारियूं, क़ौमूं अल्लाह ॾे मोटी अचनि, अल्लाह जा आउज़ारी करनि, अल्लाह ताला ज़ुल्म मां बचाए। हुकुमरान बि सम्झनि, पंहिंजे ख़ैर ख़्वान, पंहिंजे हमदर्दनि खे, उलमा नबीअ जे वारिसनि जे ॻाल्हियुनि खे मज़ाक न बणाइनि। मज़ाक बणाईंदा ख़ुदा खां न फ़ौज ॾाढी आहे, न हुकुमरान ॾाढा आहिनि। हालांकि असां अवां जी फ़ौज, असां अवां जा जवान, असांखे उन्हनि ते फ़ख़ुरु आहे। अल्लाह ताला असांखे इस्लामी फ़ौज ॾिनी आहे, मुस्लमान फ़ौज ॾिनी आहे। इहा हिकिड़ी साराह जी ॻाल्हि आहे या इज़त जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू चए जीअं काफ़िर खे चए इस्लाम नेमत आहे या न आहे? मुस्लमान हुजनि वॾी नेमत आहे, कुफ़ुर रुसवाई आहे, पर मुस्लमान नेमत आहे। पर मुस्लमान थी करे जे बदमाशी करे पोइ छॾे ॾिजेसि क्योंकि मुस्लमान आहे। ईअं ई जेको आहे हर दर्जे में हूंदो आहे, हर इदारे में हूंदो आहे, ईअं मुल्क में बि असांजी नेमत आहे सभु थिए, पर उन मां जेकॾहिं को ख़राबु करिणो थो अचे, को ॻाल्हि ख़राबु थो पैदा करे, उनखे चइबो। वॾे जो कमु डांटींदो, वॾे कमु नसीहत कंदो। हिन वक़्तु बि जेको असांजा उलमा, हिन वक़्तु तव्हां असांजो सभिनी जो सरमायो आहे। उलमा हक़ असांजा वॾा आहिनि, नबीअ जा वारिस। उन वारिसनि जो बि सरबराह वॾो क़ाइदे मिल्लत इस्लामिया, इमाम इनक़लाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब। हीअ सिर्फ़ु ईअं न आहे हिते हिकिड़ो आम मौलवी आहे, हीअ जुदारी ॻाल्हि आहे। उनजी सियासत खां तव्हांखे तकलीफ़ आहे। चओ था सियासत जो मौलवी सां छा? अल्लाह जे नबीअ जे वरसे में जेको क़ुरान मिलियो, अल्लाह जे नबीअ खां जीअं जेको आहे तबलीग मिली, अल्लाह जे नबीअ खां वरसे में जेको आहे जिहाद मिलियो, बार्डर मिलियो, हथियार मिलिया, ईअं उन नबीअ जे विरासत में सियासत मिली। जेकॾहिं इहा ॻाल्हि न आहे त पोइ उलमा ग़लति क़ुरान ऐं हदीसनि में वाक़ियात बयानु थियल आहिनि। सो इन जे करे असां अव्हांखे बि पंहिंजे हिन वक़्तु होश जा जेको न वठणु खपनि, होश संभालणु खपे। इन क़ौमुनि मां इबरत हासिलु कयूं, असां सच जा साथारी थियूं, असांजा हमदर्द, असांजा ख़ैर ख़्वाह, असांजा उलमा। हिन वक़्तु सभिनी जी पूरी उम्मत जी जेकॾहिं जंग लड़े थो, आवाज़ तवानो आहे, सभिनी फ़िरक़नि जी जेका नुमाइंदगी करे पूरी उम्मत जे लाइ कुझु तड़पी रहियो आहे, उहा हिकिड़ी हस्ती आहे जंहिंजे पोइ लखे उलमा आहिनि, लखे पूरे मुल्क जो अवाम हमदर्दनि सां गॾु आहे।
उहो क़ाइदे मिलत इस्लामी आहे। जेकर उनजे मथां असां सभु अॼु जेको आहे पंहिंजे हिन पैगाम जे ज़रिए सां असां ईमान जी गवाही ॾियूं था, असां क़ुर हदीस खे साम्हूं रखी करे चऊं था असांजा उलमा असां उन सां गॾु आहियूं, इहे नबियनि जा वारिस आहिनि। छो तव्हां असांखे दलील न बि सम्झ में अचे, ॾिठोसीं मुल्क जा वॾे खां वॾा मुफ़्ती चीता बि उनजी ताई था करनि, मुल्क जा वॾे खां वॾा आरुल्ला पीर बि उनजी ताई था करनि त उनजे जेको आहे ग़लति हुजण में असांखे को बि उनजे सही हुजण में को बि शक कोन्हे। यकीन आहे त इहो माण्हू ग़लति न आहे, मुस्लमान आहे, नबी नथा चऊं, सहाबी नथा चऊं, पर हिन वक़्तु जेके रहबर रहनुमा सभ खां वधीक सही रूट ते आहिनि त इहे आहिनि। इन करे हिन वक़्तु पूरी यलगार मीडिया जी क़ुरान में चया युरीदु बि अफ़वाहिम, पंहिंजे जेको प्रोपगंडा सां हक़ जे ॾींहं खे विसाईंदा न विसाए सघंदा, ज़ोर लॻाए रहिया आहिनि। इहा दुश्मन जी वारी ॻाल्हि नथा कयूं, ख़ैरख़ाना था चऊं। असांजा उहे ॿाहिरि, असांजा उहे मीडिया जा माण्हू, असांजा उहे दोस्त, ख़ुदा रा इहे झट खण जे चस्के जे लाइ उलमा ऐं सही मौक़ुफ़ खे ज़िद न कर। छा थी वियो आहे? हिकिड़ो लफ़्ज़ एॾो वॾो जुर्म आहे जंहिंजो सॼो ज़िंदगी ग़लति कौलनि सां किरदार सां भरी पई आहे। उन्हनि खे तव्हां पंहिंजे सिर ते विहारियो आहे, छो त अखियूं बूटे ताईं ताई था करनि। पर हक़ जा आलिम जेकर क़ाइदे मिलत इस्लामी तव्हांखे बेइज़त वॾे जे निशान छीड़ो था, ईअं न कयो। तव्हां बि असांजा आहियो, असांजा भाइर आहियो, फ़ौज असांजी आहे, शहीदनि ते असांखे फ़ख़्रु आहे। अल्लाह तो ॼाणे शहादत वॾो रुतबो आहे, पर शहीद में फ़र्क़ु न कयो। उलमा शहीद थिए थो उनजो बि तव्हांखे दर्द हुजणु खपे, ऐं जेकॾहिं फ़ौजी शहीद थो थिए असांखे उन ते बि फ़ख़्रु आहे। उलमा सभ खां घणियूं तालिबनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, 100 जनाज़ा तलबा उलमा जा उठा, त उन्हनि माण्हुनि खे शहीदनि जो जेको दर सेखारींदो कॾहिं बि न। अल्लाह ताला छा सम्झा था फरमाए, सो इन जे करे असां सम्झ हासिलु कयूं। ही ज़रूरत हूंदियूं आहिनि वक़्त जूं त मेंबर इन्हनि शयुनि खे वाज़े करे क़ौम खे रुख ॾे। जेकर क़ुर हदीस वठण में ॿ अखर तव्हांखे दीन जा निमाज़ुनि जा हिन मेंबर ऐं उलमा खां मिलनि था, उहे मञूं था त निमाज़ूं दुरुस्त थियनि, ज़िंदगी संवारजे थी। यादि रखी छॾियूं जेकर उलमा जी सही ॻाल्हि खे असां इज्तिमाही मामलात में क़बूल न कंदासीं, इज्तिमाही तौर ते ज़लील थींदासीं। इन करे मूं में सम्झां थो जेको आहे त अल्लाह तबारक व ताला असांजे हाल जे मथां रहम फरमाईंदो। असां सभु जो सभु पंहिंजे क़ाइदीन, पंहिंजे अॻुवाणनि, पंहिंजे उलमा सां गॾु आहियूं, क़ाइदे मिलत इस्लामीअ जे मौक़ुफ़ सां गॾु आहियूं। अॼु असां हिन इज्तिमा जे वसादत सां सभु अहद था कयूं इंशा अल्लाह अज़ीम क़ाइदे मिलत इस्लामीअ जे जमियत उलमा इस्लाम जेका रहबरी रहनुमाईअ में मुल्क जी वाग में कमु करे रहिया आहिनि, उम्मत जी तर्जुमानी करे रहिया आहिनि, असां हमेशह उन सां गॾु आहियूं, गॾु रहंदासीं। छा तव्हां बि जेको आहे पंहिंजे उलमा सां सुलह सां गॾु हलण जे लाइ तयारु आहियो? आवाज़ ॿुधायो, अल्लाह खे जवाबु ॾियणो आहे, कंहिंजे कर न आहे। ही झटखण जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मुंहिंजा भाइरो, मुल्क बि असांजो, फ़ौज बि असांजी, पर हिकु घर में कसाई पकाई बि थींदियूं आहिनि। जेकॾहिं अबो जेको आहे पंहिंजे पुट खे नाफ़रमान खे या ग़लतीअ ते डांटे त पोइ अबे सां विढ़जाई, तूं मूंखे बदनाम कयो। अहिड़ा पुट नाफ़रमान ईंदा नी, तूं मूंखे ॾिठो कयो आहे, फलाण कयो आहे। जॾहिं प्यार जी ॿोली को न सम्झंदो आहे उनखे चमाट बि कॾहिं कॾहिं हणी वठिबी आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे छल सम्झा था फरमाए। ॻाल्हियूं काफ़ी आहिनि, इंशा अल्लाह वरी इंशा अल्लाह अॻिते बक़ाया इन खे पूरो कंदासीं। रब्बुल आलमीन तव्हां असांखे हक़ जो साथारी बणाए, अल्लाह पाक अमन वारो रस्तो था फरमाए। अल्लाह ताला आख़िर अमन जो फार्मूलो इहो ॾिनो, अल्लज़ीना आमनू वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्मिन उलाइका लहुमुल अमन। अल्लाह जो अमन कॾहिं मिलंदो? ईमान हुजे ऐं पंहिंजे ईमान सां ईमान खे ज़ुल्म सां न मिलाइनि। ज़ुल्म जो वॾे खां वॾो मिसदाक़ शिरक आहे, ॿिया दर्जा आहिनि उन में। ज़ुल्म ईमान सां मिलावट में ईंदो, अल्लाह चए थो न, इन खां बची विया, ज़ुल्म खां बचायूं पंहिंजे ईमान खे, अल्लाह जो अमन में आहिनि। उलाइका लहुमुल अमन व हुम मुहतदून, इहे हिदायत याफ़्ता आहिनि। रब्बुल आलमीन तव्हां असांखे हिन हिदायत जे मथां अमली तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।